नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे खानवान खां ख़बर ॾिनाऊं त खानवान वक़्ति आयल एलएस जान मोहम्मद कुंडर जो अचण सां ई रिश्वत जे बाज़ार गरम। रिश्वत न ॾियण जी सूरत में बक़ाया ॼाणे मुख़्तलिफ़ मौलनि मल्हा मौला, सैयद मौला ऐं लूची मौला जी बिजली ॿिनि ॾींहनि खां बंदि कराए छॾी, जॾहिं त एलएस जान मोहम्मद कुंडर जे पंहिंजे मोहल्ले कुंडर मौला में कुंडा सिस्टम तहत 85 एसियूं हुजण बावजूदि बिजली हलंदड़ आहे। मुतासिर मोहल्ले जे रवासियुनि तरफ़ां सुभाणे सख़्त एहतिजाज जो ऐलान। सेबको जे आला नुमाइंदनि खां नोटिस वठण जो मुतालबो। ॿिए पासे मुतासिर मोहल्लनि जे रवासियुनि जो चवणु आहे त एलएस जे पंहिंजे मोहल्ले में कुंडियूं हुजण बावजूदि बिजली हली रही आहे, जंहिं खां एलएस जान मोहम्मद कुंडर जो पुटु ऐं भाइटिया हर महीने पैसा उगाए कंदा आहिनि। हिन सेबको जे आला नुमाइंदनि ऐं बाला ऑफिसरनि खां अणधुरी जांच करण जो मुतालबो कंदे चयो त असांजे बिजली वाधू रिश्वत न ॾियण सबबि कटी वई आहे, जॾहिं त असांजा हर महीने मुकमल बिल पियारियल आहिनि। जेकॾहिं कंहिं कुंडी लॻल आहे त वापडा वारनि जो कमु आहे त कुंडनि वारनि जे बिजली बंदि करे मीटर वारनि खे बिजली बहाल कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।